अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। उम्मीद त खैरियत सां हूंदा। हीअं त मां आहियां अमजद हुसैन शर। अॼु जो मौज़ू आहे 1 मई इंटरनेशनल लेबर डे। 1 मई मज़दूर तबके जो आलमी ॾिहाड़ो। छा असांजे मुआशिरे में इहो ॾींहुं सिर्फ़ु जश्न मल्हाइण जे लाइ आहे? हैप्पी इंटरनेशनल लेबर डे। हैप्पी इंटरनेशनल लेबर डे। छा हिन जो मक़सदु, छा हिन जा वीचार, छा हिन जूं क़ुर्बानियूं, इन ॾींहं जूं क़ुर्बानियूं असांखे यादि आहिनि? उन फ़लसफ़े खे असांखे ख़बर आहे? इहो ॾींहुं छाजे करे मल्हायो वञे? इन ॾींहं ते कहिड़ा वाक़िया पेश थिया? इहो असां कॾहिं फ़िक्र कयो आहियूं, सोच कई आहियूं? न। सिर्फ़ु असां जेके एम्प्लॉइज़ आहियूं या जेके कंहिं इदारे में कमु कनि था, गवर्नमेंट जे इदारे में, उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोकल मिली वेंदी आहे, छुटी मिली वई, लेबर डे जी छुटी आहे। बसि एतिरो खोड़ आहे असांजे लाइ। माना सुकून करिणो आहे, आरामु करिणो आहे। जंहिंजे करे मोकल आहे, उन्हनि जो छा असां कॾहिं क़दुरु कयो आहे? छा उन्हनि जो असां कॾहिं अहसासु कयो आहे? छा कॾहिं उन्हनि ॾे वञी करे असां उन्हनि खे कॾहिं उन्हनि जो ॾिहाड़ो उन्हनि खे यादि करायो आहे? छा अॼु तव्हांजो ॾींहुं आहे, अॼु तव्हां मज़दूरनि जो ॾींहुं आहे? या उन्हनि जे घर वञी करे उन बचड़नि सां कॾहिं ॿ मिंट वक़्तु ॾिनो आहियूं? उन्हनि सां 2 घड़ियूं कटियूं आहियूं? उन्हनि सां वेही कॾहिं कचहरी कई आहियूं? या कॾहिं उन्हनि खां हाल वरितो आहियूं? न। इहो असांखे फ़िकिर बि न आहे। फ़िक्र छो कयूं? फ़िक्र कयूं छो? असां त पंहिंजे नफ़्स वारा आहियूं, पंहिंजे लाइ जीऊं था। हिकु सरमाएदार पंहिंजे लाइ जीए थो, इन लेबर खे, इन अवाम खे, इन मज़दूर खे ॾींहं राति लोड़ाए थो ऐं जश्न करे थो। सरमाएदार ऐं मज़दूर इहो पाण में तज़ाद रहियो आहे। जेतिरी आमदनी या जेतिरो मज़दूर हुन सरमाएदार खे कमाए ॾिए थो, छा उन जे मुताबिक़ उहो सरमाएदार उन मज़दूर खे उन लेवल जी पघार ॾिए थो, हक़ु ॾिए थो? न। अटे में लूण बराबरि न खे ॾिए थो पियो मज़दूरी, उहो बि रड़ाए रड़ाए ॾिएसि थो। छो? 18वीं सदीअ जे दौर में 12 खां 18 कलाक हिकु मज़दूर खां कमु वरितो वेंदो हुयो, ऐं जेकॾहिं एतिरे कमु करण जे बावजूदु उहो मज़दूर बीमार थींदो हुयो, किरी पवंदो हुयो, या को उनखे वाक़ियो पेश ईंदो हो, त उहो सरमाएदार उनखे कॾहिं बि उजरत न ॾींदो हो। मतिलबु त कॾहिं उनखे वाधारा पैसा ॾेई करे या इलाजु कराए न, उन ई मज़दूरीअ मां उहो पंहिंजो इलाजु कराईंदो हुयो। हिकु 18 कलाक जेकॾहिं को मज़दूर कमु कंदो, छा उन में ताक़त बचंदी, हौसलो बचंदो, सोच वीचार बचंदो? न बचंदो। असां पाण फ़िक्र कयूं त छा जेकॾहिं असां 18 कलाक कमु करे अचूं त असां में केतिरी स्टमना हूंदी? उहो त केतिरी हूंदी त ॿियो कमु कयूं। इन 12 खां 18 कलाकनि जे कमु वठण वारे नज़रिए खे, कमु करण वारी सोच खे शिकागो में, अमेरिका जे शहर शिकागो में लेबर मज़दूर गॾु थिया। 18वीं सदीअ में सरमाएदार जंहिंखे चाहे मज़दूरी ते रखे, जंहिंखे चाहे कढी सघे थो। हफ़्ते जा 7 ई ॾींहं कमु वरितो वेंदो हुयो, का मोकल न हूंदी हुई। 12 खां 18 कलाक कमु वरितो वेंदो हुयो। उन ई मामले खे हल करण जे लाइ अमेरिका ऐं यूरोप जा माण्हू, मज़दूर तबिको आवाज़ु उथारियो त ईअं न हुअणु घुरिजे। मज़दूर खां 8 कलाक कमु वरितो वञे ऐं उजरत बि उनखे सही नमूने मिलणु घुरिजे। मतिलबु त 8 कलाक मज़दूर कमु करे ऐं 8 कलाक आराम करे ऐं 8 कलाक पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे। इन नज़रिए जे लाइ शिकागो में, अमेरिका जे शहर शिकागो में, उन मसइले खे हल करण जे लाइ अमेरिका ऐं यूरोप जे
मज़दूरनि तहरीकूं हलायूं ऐं करारदाद पेश कया विया। उन्हनि में अहम नुक़्तो इहो रखियो वियो त मज़दूर वधि में वधि 8 कलाक कमु करे। 16 कलाकनि 8 कलाकनि जे बजाए मज़दूर 8 कलाक कमु करे। साम्हूं 8 कलाक कमु वरितो वञे, 8 कलाक असां आराम कयूं ऐं 8 कलाक असां पंहिंजी मर्ज़ी जो जियूं। पहिरियों नुक़्तो इहो रखियो वियो। इहे मुतालबा 1 मई खां लागू करण जी तजवीज़ पेश कई वई, पर इन्हनि तजवीज़नि खे मुतालबनि खे 1 मई ते जेकॾहिं न मञियो वञे क़ानूनी तरीक़नि सां त हड़ताल जो ऐलान थींदो। इहे क़ानूनी तरीक़ा न मञिया विया त तहरीकूं हलायूं वेंदियूं। उन्हनि जो इहो 8 कलाक कमु करण वारो नारो वॾो मक़बूल थियो। अप्रैल 1886 में 2,50,000 खां वधीक मज़दूर उन तहरीक में शामिल थिया ऐं हड़ताल में शामिल थियण जी शमूलियत हासिल कई ऐं हड़ताल जे लाइ बि तयारु थी विया। हिन तहरीक जो आगाज़ अमेरिका जे शहर शिकागो खां शुरू थियो। उन हड़ताल खे मुंहुं ॾियण लाइ जदीद टेक्नोलॉजी ऐं हथियार पुलिस तयारु कई वई सरमाएदारनि जे तरफ़ां, ऐं उन्हनि सरमाएदारनि हथियार पिणु पुलिस वारनि खे मुहैया करे ॾिना। जीअं हड़ताल थी, पहिरें ॾींहुं हड़ताल वॾी कामयाबु रही, अहिड़ी रीति ॿिए ॾींहुं बि हड़ताल अमन अमान सां ख़ैरियत सां क़ाइमु रही। पोएं 3 ॾींहं हिकु फैक्ट्रीअ में पुलिस वारनि कुझु फायरिंग वग़ैरह कई, जंहिं में 4 मज़दूर मारिया विया ऐं ॿिया केतिरा ई ज़ख़्मी थी विया। उहा ख़बर जीअं ॿियनि लेबर ताईं पहुती, मज़दूरनि ताईं पहुती त उन्हनि हिकु जलसे जो ऐलान कयो। चौथे ॾींहं जे लाइ जलसे जो हिकु ऐलान कयो। जीअं ई अॻे ॾींहुं जलसो जारी रहियो, कामयाबु जलसो थियण वारो ई हो त आख़िरी मुक़ररु जॾहिं पंहिंजी तक़रीर करे रहियो हुयो, उन दौरान पुलिस वारनि फायरिंग करे ॾिनी ऐं कुझु वाक़िअनि में अचे थो त बम वग़ैरह बि उछलायो वियो। उन में काफ़ी मज़दूर तबिको, काफ़ी मज़दूर मारिया विया, ज़ख़्मी थी विया। इहो मेन पहलू हुयो। उन हमले खे बहानो बणाए करे पुलिस हर घर घर वञी छापा हया ऐं जेके लीडर हुया उतां जा, उन जलसे जा, उन्हनि खे गिरफ़्तार करे कंहिंखे फाईअ चाढ़ियो वियो, कंहिंखे मारियो वियो, कंहिंजा घर साड़िया विया, के यतीम थी विया, के ज़ख़्मी थी विया। उन्हनि ते एतिरा जाली मुक़दमा कया विया सरमाएदारी तरफ़। इहो ज़ुल्म, उहो ज़ुल्म कयो। जलसे दौरान जेके शहीद कया विया, उन्हनि शहीदनि खे अॼु सॼी दुनिया सलाम पेश करे थी, जंहिंजे करे अॼु मज़दूरनि खे हक़ मिलण जे लाइ जिदोजहद कई वेंदी आहे। पर अॼु बि मां इहो सम्झां थो उन मज़दूर खे उहो हक़ नथो मिले जेको सरमाएदार खणी थो। छा उन लेवल जो मयार आहे? मज़दूर जो पुटु मज़दूर थी थो, मज़दूर जा नंढड़ा ॿचड़ा कंहिं होटल ते कमु था कनि, उन फैक्ट्रीअ में कमु था कनि, उन ऑर्गेनाइज़ेशन में कमु था कनि, मुख़्तलिफ़ इदारनि में कमु था कनि। ग़रीब जो ॿचड़ो सरकारी स्कूलनि में थो पढ़े, जेको सरमाएदार खे हेॾो त कमाए ॾिए थो पियो, पर उन जा ॿचड़ा ग़रीब, मिसकीन ऐं लाचार रहनि था, तालीम खां परे रहनि था। सरमाएदार जो ॿचड़ो वॾी आला तालीम हासिल करे थो, वॾनि इदारनि में पढ़े थो। ग़रीब जो ॿचड़ो, महिनत कश जो ॿचड़ो, जेको तव्हांखे कमाए ॾिए थो पियो, उन जो ॿचड़ो उहा मयारी तालीम हासिल नथो करे। इन जो फ़िक्र अॼु जे ॾींहं ते असांखे हुजणु घुरिजे। ॿियो कुझु न कयूं असां, जंहिं वटि सरंदी वारा आहिनि, जेके सरंदी वारा आहिनि, छा तव्हां हिकिड़े कंहिं ग़रीब, कंहिं हारीअ जे ॿचड़े नथा पढ़ाए सघो? यार घणो ख़र्चु ईंदो,
वध में वध 500 खां 1000 रुपये फीस आहे आम स्कूल जी। तव्हां महीने 500 या 1000 कंहिं ग़रीब जे बचड़े खे नथा ॾेई सघो। जेके तव्हां हिन कंहिं ग़रीब जे बचड़े जी अॼु तव्हां मदद कंदा न, सॼी ज़िंदगी उहो तव्हांजा पेर धोईंदो, एतिरी इज़त कंदो तव्हांजो, एतिरो तव्हांजो अदब कंदो, शायदि तव्हांजी सॻी औलाद बि न कंदी। इन जे ॾींहं ते आलमी ॾींहं ते असां जदोजहद कयूं, इहो असां वचन कयूं। कंहिं ग़रीब जे ॿार खे हथु रखो, कंहिं ग़रीब जे ॿार जा छपर छांव थियो त हू सॼी उमिरि असां दुआऊं कंदो। जेकॾहिं उहो कामयाबु थी वियो तव्हां कॾहिं न विसारींदो, तव्हांजी औलाद तव्हांखे विसारे सघे थी, पर हू ग़रीब जो बचो तव्हांखे कॾहिं न विसारींदो। कॾहिं असां ग़रीब सां हाल त ओरियूं, उन मज़दूर सां हाल त ओरियूं, उन वटि केतिरा दर्द आहिनि, केतिरा मसइला आहिनि, कॾहिं फ़िकिर कयूं, कॾहिं सोच कयूं। ग़रीबनि खे घुरिजे त पंहिंजी नफ़रतनि खे उन्हनि तबक़नि ॾांहुं मोड़नि जेके उन्हनि जी गुरबत जा ज़िमेदार आहिनि। मक़सदु उहो ई सरमाएदार। मज़दूरनि जो निशान ॻाढ़ो झंडो, इहो उन यादि ॾियारे थो, उन वक़्त जी यादि ॾियारे थो जॾहिं फायरिंग हली रही हुई। हिकु मज़दूर हथ में अछो झंडो हुयो, अमन जो झंडो हुयो, सलामती जो झंडो हुयो। उनजो साथी ॿियो मज़दूर रत सां गॾु तड़पी रहियो हुयो। उन उहो झंडो खणी उन रत में ॿोड़ी अछे झंडे खे ॻाढ़ो करे मथे पंहिंजो ॻाढ़ो झंडो ललकायो। इहो ॻाढ़ो झंडो उन तहरीक जो हिकु हिसो आहे, अछे मां ॻाढ़ो थी वियो। इहो रत सां ॻाढ़ो थियो आहे, रंग सां न। उन्हनि खे अहसासु हुजणु घुरिजे, उन्हनि सरमाएदारनि खे अहसासु हुजणु घुरिजे त केतिरा क़तल करे असां अॼु जी मंज़िलियूं माणियूं आहियूं। केतिरनि जा खून, केतिरनि जे खूननि सां खेॾी करे असां आलीशान बंगला, आलीशान गाॾियूं, आलीशान महल सभु उन ॾींहं जी याददाश्त आहे, उन ॾींहं जी याददाश्त आहे। इहो वाक़ियो विसरण जो न आहे। दिलि ते हथु रखी ॾिसो, फ़िक्र करे ॾिसो। जेको महिनत बि करे ऐं मारियो हुनखे, जेको तव्हांखे कमाए ॾिए तव्हां मारियो हुनखे। अॼु तव्हां वॾी गाॾीअ में वेठा आहियो, वॾे बंगले में वेठा आहियो, कंहिंजे करे? इन सरमाए, इन मज़दूर जे करे, इन मज़दूर जी महिनत जे करे। इहो मज़दूर महिनत न करे छा तव्हां जी सघंदव? तव्हांजी गाॾी केरु साफ़ कंदो? तव्हांजी गाॾी केरु धोईंदो? तव्हांजी मानी केरु पचाईंदो? तव्हांजा कपिड़ा केरु धोईंदो? तव्हांजी गाॾी खे केरु सेट कंदो? तव्हांजा इहे महल बंगला केरु ठाहींदो? इहे तव्हांजी फैक्ट्रियूं केरु हलाईंदो? इहो ई मज़दूर आहे। इन मज़दूर जे करे तव्हां हिन लेवल ते आहियो, इन मज़दूर जे करे तव्हां हिन पॉइंट ते वेठा आहियो, इन मज़दूर जे करे अॼु तव्हां वॾेरा आहियो, इन मज़दूर जे करे अॼु तव्हां लीडर आहियो, इन मज़दूर जे करे अॼु तव्हां कुझु आहियो, इन मज़दूर जे करे तव्हां साहब आहियो। इहो ई ग़रीब मिसकीन माण्हू तव्हांखे केॾो त मान ॾींदो आहे, केॾी त इज़त ॾींदो आहे। शायदि तव्हांजा पंहिंजा बि ॾींदा हूंदा। तव्हांजा पंहिंजा छाजे करे ॾींदा हूंदा? तव्हां वटि मालो दौलत आहे, सरमाएदार आहियो, जंहिंजे करे उहो तव्हांखे ॾींदो। जॾहिं तव्हां उन्हनि जो माल बंदि कंदव पंहिंजनि जो, तव्हांखे सॼो रिएक्शन मिली वेंदो त पंहिंजो केरु आहे। इहो ई हारी तव्हांजो पंहिंजो आहे, इहो ई मज़दूर तव्हांजो पंहिंजो आहे, जंहिंखे तव्हां थोरी उजरत ॾियो था ऐं तव्हांजे लाइ अलाए छा छा करण लाइ हुते आहे। फ़िक्र कयो। ऐं इहो ॾींहुं आलमी योम मज़दूर मल्हायो वेंदो आहे। मज़दूर ऐं उन जे लाॻापियल तबक़नि जी लंहिंजे सरबराहीअ में अक्टूबर इनक़लाब खां पोइ सोवियत यूनियन में क़ाइमु थी रही। मज़दूर तबक़े जी यूनियन आलमी तहरीकनि ताईं पहुचंदी रही। उन खां पोइ मज़दूर तबक़े जी आलमी यूनियन वॾी तेज़ीअ सां फैलिजणु लॻी। 40-50 सालनि जे अंदरि मज़दूरनि जो ॻाढ़ो झंडो
तक़रीबन अधु दुनिया जे अंदरि फैलिजणु लॻो ऐं यूनियनियूं क़ाइमु थियणु लॻियूं। पाकिस्तान में योम मए पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में 1972 में मल्हाई वई, सरकारी सतह ते मल्हाई वई ऐं इहो ज़ाहिर कयो वियो त इहो महिनत कशनि जो ॾींहुं आहे। महिनत कश ख़ुदा जो दोस्त आहे, उनजो क़दुरु कयो। असां थोरो फ़िक्र कयूं, छा अॼु जे दौर में असांजे मज़दूर खे उहो हक़ मिली रहियो आहे या न। असांजे वॾे ऐवाननि में वेठल इंतिहाई ॾुख सां चवणो थो पए त असांजे पार्लिमेंटेरियन जेके कानून साज़ी कंदा आहिनि, ॻाल्हियूं त वॾियूं वॾियूं कंदा आहिनि त मज़दूर खे हक़ मिलणु घुरिजनि। मज़दूर खां मज़दूरी 8 कलाक वरिती वञे, छा उन्हनि सरमाएदारनि जी फैक्ट्रियुनि में छा मज़दूर 8 कलाक कमु कंदो आहे? उहे कानून साज़ी त कंदा आहिनि त मज़दूर खे घटि में घटि 15,000 17,000 पघार ॾिनी वञे। छा उन्हनि जे फैक्ट्रियुनि में उन मज़दूर खे एतिरी पघार ॾिनी वेंदी आहे? न, 8 खां 10 खां 12,000 ताईं बस। आख़िर ईअं छो? उन्हनि कानून साज़नि वटि आख़िर छो ईअं? असांजो सरमाएदार ईअं आख़िर छो थो करे? एॾो माल असां काॾे कंदासीं? जेकॾहिं असां कंहिंजी मदद न कंदासीं त असां छा कंदासीं? असांजे पाकिस्तान में अवाम अमीर आहे, हुकूमत ग़रीब आहे, गवर्नमेंट ग़रीब आहे, गवर्नमेंट कर्ज़ा वठंदी आहे, अवाम कर्ज़ा ॾींदो आहे। जेकॾहिं असांजो अवाम ॿियो कुझु न करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सही तरीक़े सां ज़कात कढे न, त बि असांजी अवाम, ग़रीब तबिको, हेठियों तबिको, मज़दूर तबिको बुख न मरंदो। पर असां फ़िकिर नथा कयूं। लेबर डे त मल्हाईंदासीं, कॾहिं लेबर सां वेंदासीं न। लेबर डे त वॾो जशन सां मल्हाईंदासीं, पर उहा लेबर अॼु बि कमु करे थी, अॼु बि उहा महिनत करे थी जंहिंजो ॾींहुं आहे। हुननि वीचारनि खे ख़बर ई न आहे त अॼु जो ॾींहुं कहिड़ो आहे। अॻिला वीचारा शहीद थी हलिया विया, अॼु असांजा वीचारा मज़दूर अॼु महिनत कशि करे। ॿिन्ही जहाननि जे सरदार, ॿिन्ही जहाननि जो लीडर, उनजो फरमान आहे, कंहिं मज़दूर खे पघर सुकण खां पहिरियों उनजी उजरत ॾियो। तव्हां उन खां कमु वरितो आहे त उनखे मज़दूरी ॾियो। इहो छाजे करे? असांजे निज़ाम में इहो मज़दूर जॾहिं कमाईंदो आहे, जॾहिं पैसा खणी ईंदो आहे, तॾहिं अटो वठी ऐं हुनजा बचड़ा पोयां हुनजा आसिरे हूंदा आहिनि त बाबो ईंदो असां लाइ कुझु खणी ईंदो। जॾहिं हुनखे उजरत न मिलंदी आहे, बचा तकींदा आहिनि दर ते बीठा, बाबो आणींदो कुझु। जॾहिं बचड़ा ईंदा आहिनि दर ते, बाबो अचे थो दर ते, बचा साम्हूं वञनि था, बाबा असां लाइ छा आंदो थी? तव्हां इहा कैफ़ियत ॾिसो न। मज़लूम पीउ, हारी पीउ, मज़दूर पीउ। अॼु जे दौर में, करुणा जे दौर में, अॼु इहो असांजो मज़दूर रत जा ॻोढ़ा थो रोए। उनजो अहसासु असांखे न आहे। छा हुनजे घर में अटो आहे? कीअं थो गुज़र यार करे? हुनजी फ़िक्र असां वटि छो न आहे? बंदि बि उनखे कयो वियो आहे, अटो बि उनजो बंदि, बचा हुनजा बुख ते वेठा, छा करे हू? हुन लाइ दर कहिड़ो आहे? तव्हां ॿुधायो न मूंखे, मशवरो ॾियो मूंखे। ॿारनि खे बुख लॻी,
तव्हां पंहिंजी दिलि ते अथव, तव्हांजे बचे खे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे ऐं तव्हां उहा शइ न करे सघो, उहा पूरी न करे सघो, न ॾेई सघो, तव्हांजी कैफ़ियत छा हूंदी? हू ग़रीब आहे त बसि उनजो को फ़िक्र असांखे न आहे। उन्हनि जो फ़िक्र हुजणु घुरिजे। योम मई जो सबक़ु हुजे असांखे त ग़रीब जे बचिड़े जो बि फ़िक्र कयो, हाल ओरियो पाड़े वारनि जो। हीउ वक़्तु मिलियो आहे असांखे पाड़े वारनि ते नज़र करण जो। ॾिसूं त सही पाड़े में कुझु आहे न आहे। असांजा काफ़ी माण्हू पंहिंजो नालो जमाइण लाइ कुझु कनि था, के नालो न बि जमाइनि था, कंहिं मख़सूस इलाइक़नि में कनि था, पर कंहिं मख़सूस इलाइक़ा रहिजी था वञनि। कंहिं वटि का शइ पुॼे थी, कंहिं वटि का शइ नथी पुॼे। तव्हां फ़िक्र कयो, पंहिंजे आस पास ॾिसो, जेकॾहिं को ग़रीब आहे जेको कंहिं घुरी बि न सघे। अक्सर अॼुकल्ह जो मिडिल क्लास माण्हू कंहिं घुरी बि न सघंदो आहे, कंहिं चई बि न सघंदो आहे। असांखे उन्हनि जो ख़्यालु करणु घुरिजे। हिकिड़ा त घुरण वारा हूंदा आहिनि, आसानी सां घुरी वेंदा आहिनि, यार ॾियो असांखे। पर हिकिड़ा उहे माण्हू आहिनि असांजे समाज में, सफ़ेद पोश जंहिंखे चइबो आहे, ॾिसण में वीचारा सोभर अमीर तरीन लॻंदा आहिनि, पर वीचारा चई न सघंदा। उन्हनि जे घर जी कहिड़ी हालत, उन्हनि ते नज़र करणु घुरिजे। मारी संदे मामरा सवा रंज रहनि, हर को सुतो रहे ही आंधीअ जो बि अला न पखीअ सुम्ही सुख न माणे। इहे हुआ मुंहिंजा पंहिंजा वीचार योम मई पहिरीं मई जे निस्बत सां पंहिंजा ख़्यालात तव्हां ताईं पहुचाया। अगरि तव्हांजो को सुवाल हुजे तव्हां पुछी सघो था ऐं मूंखे दुआ में यादि रखो।